साईं मुंहिंजा हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। बादशाह जी बादशाही हिकु मुल्क में हिकु सौदागर रहंदो हो। सौदागर खे अलाह जी यादगिरी त ठोप हुई कोन। हुन वटि त एतिरो पैसो हो, सफ़ा करोड़पति हो, तमामु जाम माल मिल्कियत। हाणे हिकु चकर हिकिड़ो दरवेश फ़क़ीर माण्हू अची ईअं ख़ैर ख़ैरात वठंदे सिधो आयो सौदागर वटि। सौदागर खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अलाह जे नाले मूंखे का ख़ैर ख़ैरात ॾे। त सौदागर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अलाह जे नाले ख़ैर ख़ैरात आउं कंहिंखे ॾींदो ई कोन आहियां। त हिते दरवेश फ़क़ीर चवणु लॻो त बाबा छो? चई न बसि आउं कोन ॾींदो आहियां। चई बाबा अलाह जी राह में ॾींदे, कंहिंखे बि ॾींदे खणी मूंखे खणी न ॾे, पर कंहिंखे बि ॾींदे त तुंहिंजो उहो सजायो वेंदो ऐं अलाह जी इबादत कंदो वञु, निमाज़ पढ़ंदो वञु, निमाज़ क़ाइमु रख। हालांकि उहो सौदागर एॾो त मग़रूर हो, तमामु जाम माल मिल्कियत हुई, पर हुनखे अलाह वारी इबादत ऐं यादगिरी हुई कोन। सौदागर चवणु लॻो नी दरवेश खे त ॻाल्हि ॿुध, न ई आऊं निमाज़ पढ़ंदसि ऐं न ई ख़ैर ख़ैरात कंदसि। चई छो भला, छाजे करे? ही जेका बि तोखे माल मिल्कियत, फ़क़ीर चवणु लॻो सौदागर जेका बि माल मिल्कियत, ही दौलत तो वटि आहे, सभु तोखे रब सां ई ॾिनी आहे, अलाह सां ई ॾिनी आहे। सौदागर चवणु लॻो त मूंखे या कंहिं बि कोन ॾिनी आहे, अलाह साईं मूंखे थोरी इहा मिल्कियत ॾिनी आहे। ही त मूं पाण पंहिंजी कमाई आहे, पंहिंजी महिनत सां ही सॼी मिल्कियत मूं कई आहे। ॿनियूं ॿारहं ऐं करोड़पति आहियां, सभु कुझु पंहिंजी महिनत सां मूं कयो, मूंखे अलाह साईं थोरी ॾिनो आहे। दरवेश चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अलाह साईं खे न विसार, हुनजा थोरा मञ, तुंहिंजूं टंगूं ॿाहूं हथ पेर सभु सही सलामत आहिनि। तोखे हीअ क़ीमती करोड़नि जहिड़ी जवानी ॾिनी, ज़िंदगी ॾिनी, तोखे करोड़नि जहिड़ी ज़िंदगी ॾिनी, ऐं पंहिंजे रब खे माण्हू विसारींदो कोन्हे। जीअं तूं चवीं पियो, जीअं करीं पियो, इहो तमामु ग़लति आहे। अलाह जॾहिं वरियो न, तोखां इहो हिकिड़े सेकेंड में, हिकिड़े मिंट में इहे शयूं खसे बि सघे थो। सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे, मूं पंहिंजी खड़ी मिल्कियत इहा कई आहे, ॾिसां थो अलाह साईं मूंखां कीअं थो खसे। हाणे हिन दाबा दड़का उन दरवेश उन फ़क़ीर खे ॾिना उन सौदागर। दरवेश उतां हलियो वियो। सौदागर पाई या टको बि उन फ़क़ीर दरवेश खे न ॾिनो, हालांकि दाबा दड़का ॾेई उनखे वापसी रवानो करे छॾी। त हाणे कुझु ॾींहं गुज़रिया त उहो सौदागर पंहिंजे घर में वेही ऐं ॿाहिरि बंदूक खे पियो साफ़ु करे, पंहिंजे अङण ते वेही बंदूक खे पियो साफ़ु करे। सो कुदरत सां उतां कुझु पखी, नायाब पखी उतां उॾंदे विया पिए मथे आसमान ते। हिन तव्हांजो खणी उन पखियुनि खे ॾिठो, सो चवणु लॻो त इन पखियुनि जो आउं शिकार करियां। सौदागर बंदूक मथे करे जीअं उन पखी खे निशानो बणण जे लाइ उहा गोली, उहा बंदूक हलाई। हाणे उन पखी खे त न लॻी, इतफ़ाक़ सां परियां ई को बादशाह जो महल हो, राणी उन महल जे मथे ॿाहिरि वेठल हुई, को पंहिंजा वार पे सुकाया हुन। हाणे महल जे मथे हुजे, उहा गोली वञी उते लॻी जो राणी वञी हेठि किरी। राणी वञी हेठि किरी, दासियुनि बानियुनि ॾिठो, सो चवणु लॻियूं त इहो सौदागर जे घरां। सौदागर बंदूक हईं ऐं राणी मरी पई, वठो वठ थी वई, रोज़ राड़ो थी वियो। तव्हांजो इहा ख़बर वञी बादशाह खे पई। बादशाह त यकदमि में कावड़जी पियो। बादशाह चवणु लॻो त इहो अहिड़ो कहिड़ो सौदागर जंहिं मुंहिंजी ज़ाल खे मारे छॾियो। बादशाह त पंहिंजी ज़ाल राणी ॾांहुं वियो ई कोन, न ई हुनखे ॾिठी कई, न छा न छा। बादशाह जूं त वायूं बताल थी वियूं त सौदागर मुंहिंजी ज़ाल राणी खे मारे छॾियो आहे। हालांकि हुन गोली त सौदागर हई पखियुनि खे, पर इतफ़ाक़ सां राणी जे माना महल में वञी राणी जे मथे न लॻी उॾां। बादशाह हुकम कयो वज़ीर खे त सिपाही वठी वञी जेका बि सौदागर जी माल मिल्कियत आहे सभु वञी ज़ब्त कयो ऐं इन सौदागर खे वठी अचो हिते, हिन वटि कुझु बि न छॾियो। अवा उन महिल बसि वज़ीर आयो, सिपाही साण करे वठी अची जेका बि मिल्कियत वग़ैरह हूंदी ज़ब्त कयूं, उन महिल सौदागर खे वठी अची बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तो मुंहिंजी ज़ाल राणी खे मारे छॾियो, ते बंदूक तो हलाई। सौदागर घणी हिॾां होॾां करणु लॻो, पर बादशाह असुल मुड़े ई न। बादशाह चयो सिपाहियुनि खे त वठी वञो हिन खे, हली फांसी ते चाढ़ियो। अवा हाणे उन महिल उन सौदागर खे सिपाही वठी बादशाह त माना फ़ैसिलो करे छॾियो। सौदागर घणी हेॾां होॾां कयो, पर असुल बादशाह न मञे, बादशाह ते माना हिकिड़ो खून सवार हुजे। हाणे सौदागर खे वठी अची उन जॻह ते बीहारियूं फांसी ॾियण जे लाइ। बादशाह अञा थोरो देरि कई। हाणे सिपाही चवणु लॻा त हाणे बादशाह अचे त इन सौदागर खे फांसी ते चाढ़ियूं। हाणे उन फांसी जे तख़्त ते उहो सौदागर वेठो हुजे। सौदागर दिलि में ख़्यालु कयो, सोचणु लॻो त उन दरवेश ऐं फ़क़ीर जी ॻाल्हि सची आहे। हर शइ ॾियण वारो रब पाक आहे। माल मिल्कियत दौलत जेकर हू चाहे त हिकिड़े मिंट में ई खसे वठे थो। दरवेश उन फ़क़ीर वारी ॻाल्हि बिल्कुलु सही। मूं तकबर बांवर गुरूर केॾो कयो त ही मिल्कियत मूं ठाही, मूं कमाई, पर ख़बर कोन्हे मूं पखियुनि खे मारण जे लाइ गोली, उहा बंदूक हलाई, कीअं राणी खे लॻी, कीअं राणी हुई। अचानक सेकंडनि जा फ़ैसिला थी हलिया ऐं हाणे आउं फांसी ते चढ़ां पियो। उन महिल पंहिंजे रब खे ॿाॾाइण लॻो। बादशाह बि अची उते पुॻो। हाणे रब खे ॿाॾाइण लॻो अची
चवणु लॻो त या अल्लाह साईं, बसि मूंखां ग़लती थी वई, मूं तमामु ग़लति चयो उन फ़क़ीर ऐं दरवेश खे। बेशक तो देरी कोन कई, हालांकि मूं हेॾी कमाई कई, मिल्कियत खड़ी कई, सॼो सिस्टम माना मूं कयो, पर तो वटि या अल्लाह साईं देरी कोन थी, सेकंडनि जा फ़ैसिला आहिनि। ही छा मां छा थी वियो? अची रब खे ॿाॾाइण लॻो, रोइण लॻो, चवणु लॻो त या अल्लाह साईं मूंखे माफ़ु कर, मूंखे बख़्श कर। आऊं ख़ैर ख़ैरातूं कंदसि, तुंहिंजी निमाज़ पढ़ंदसि, तुंहिंजी इबादत कंदसि, कॾहिं बि कंहिं फ़क़ीर या हेॾां होॾां उनखे दड़का ॾेई दाॿा ॾेई आऊं कोन मोकिलींदुसि वापसी। बादशाह बि अची पुॻो। बादशाह चवणु लॻो त हाणे इन सौदागर खे चाढ़ियो फांसी ते। त एतिरे टाइम में हिकिड़ो नौकर दौड़ंदो आयो, सो अची बादशाह चवणु लॻो त बादशाह इन खे फांसी ते न चाढ़ियो इन सौदागर खे। अलाह उन सौदागर जी ॿुधी वरिती। बादशाह चवणु लॻो त छो न, छाजे करे हिन खे फांसी ते चाढ़ियो? हिन मुंहिंजी ज़ाल राणी खे मारियो आहे। त उहो नौकर चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांजी ज़ाल राणी खे तव्हां ॾिठो ई कोन। दरअसल उहा बंदूक, उहा गोली आहे त सही हिन जी, उतां हुन बंदूक मंझां लॻी, पर राणी पासे मंझि बीठी हुई, उहा गोली वञी लॻी दीवार खे। थोरा घणा उतां को छोॾा, को छुतर को आया, राणी खे लॻा, थोरो रतु वग़ैरह वहियो, पर उन ठका में, उन छिरक में राणी बेहोश थी वई। पर राणी खे कुझु बि कोन थियो, राणी सही सलामत आहे। बादशाह या जॾहिं ॻाल्हि ॿुधी, सो बादशाह चवणु लॻो त हाणे इन सौदागर खे फांसी ते न चाढ़ियो, लाहियो हिन खे। तख़्त तां उन सौदागर खे लाथऊं। तो बादशाह आयो, अची ॾिठी पंहिंजी ज़ाल राणी खे, राणी सही सलामत हुई। सो बादशाह चवणु लॻो उन सौदागर खे त हाणे तूं वञ, तोखे मोकल आहे, पर आईंदा अहिड़ी का ग़लती न कजां। सौदागर हलियो आयो। सौदागर चवणु लॻो त वाक़ई अल्लाह साईं सेकंडनि जा फ़ैसिला करे थो, पर सेकंडनि में ई बचाए थो बिल्कुलु। सो बेशक रब पाक खे वॾी ताक़त आहे। अब उन ॾींहं खां वठी उहो सौदागर ख़ैर ख़ैरातूं करणु लॻो, अल्लाह साईं जी निमाज़ पढ़णु लॻो, इबादत करणु लॻो, कॾहिं बि कंहिं फ़क़ीर वग़ैरह खे हेॾां होॾां न चवणु लॻो। हाणे उहो फ़क़ीर, उहो दरवेश बि को उते रहंदो हो, तो सौदागर सुधरी हलियो। हाणे फ़क़ीर दरवेश ठीकु ठाक पहुतल, माना हिदायतूं नसीहतूं करण वारो हर कंहिंखे। तो हाणे उन ॻोठ में उहो फ़क़ीर दरवेश रहणु लॻो त ख़बर पई, हिकिड़ा को ज़ाल मुड़ुस हुआ, उन्हनि खे ख़बर पई त फ़िलहाणु सौदागर जेको अल्लाह साईं खे मञंदो ई कोन हो, उन फ़क़ीर उन दरवेश चङी नसीहत ॾिनी ऐं उन खे सुठे राह ते लाहे आयो। ऐं हुन छा न छा उन खां थियो, ऐं हू निमाज़ूं पढ़े पियो, इबादत अल्लाह साईं जी करे पियो, ख़ैर ख़ैरातूं करे पियो। इहो दरवेश, इहो फ़क़ीर लॻे थो त को पहुतल आहे। हाणे उन ज़ाल मुड़ुसनि खे का तकलीफ़ हुई, हुन हाणे नौजवान शादी त करे आयो, उन खे औलाद कोन थींदो हो। अगरि जे औलाद थींदो हो त 4-5 महीना उन जी ज़ाल जे पेट में हूंदो हो, त वरी नेकाल थियो वेंदो, किरियो पवंदो हो, निकाल थियो वेंदो, 3-4 ॿार ईअं थी विया हलिया उन जा। हाणे उहो ज़ाल मुड़ुस चवणु लॻा त हाणे कीअं कजे, छो न इन दरवेश ॾांहुं वञिजे, सोचियो हिननि। हाणे उहो उन माई जो मुड़ुसु चवणु लॻो त मूंखे औलाद जेको बि थिए थो, सो 4-5 महीना पेट में आहे, वरी निकाल थियो वञे, ख़तमु थियो वञे, वञा इन दरवेश इन फ़क़ीर ॾांहुं। सिधो आयो उन दरवेश या फ़क़ीर ॾांहुं। तो दरवेश फ़क़ीर खां हाल वाल वठणु लॻो। हिन बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त फ़क़ीर दरवेश साईं, ही मसलो हीअं आहे, ॿुधा आख़िर छो, छाजे करे 4 ॿार मुंहिंजा ईअं विया आहिनि, मुंहिंजी ज़ाल खे उमेदगारी थिए थी 3-4 महीने जो ॿार ज़ाया थियो वञे। फ़क़ीर ऐं दरवेश उहो चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, मसलो हिकिड़ो आहे, उन जे करे ईअं थिए पियो। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन माई जो मुड़ुसु त फ़क़ीर साईं ॿुधा आख़िर मसलो छा आहे, ऐं उनजो को हल वग़ैरह हुजे त उहो बि ॿुधा। दरवेश उहो फ़क़ीर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी अञा शादी कोन थियल हुई, तुंहिंजी घरवारी, तुंहिंजी ज़ाल नौजवान हुई, मस्तु जवानी में हुई। सो हाणे हुन पंहिंजे घर मंझि हिकिड़ो कमु तमामु ग़लति कयो। उते हिकिड़ी हुई कुती, लाज़मी आहे को थां वग़ैरह में हेॾां होॾां जानवर आहे, ज़नावर आहे, उहो केॾी महिल बि थान वग़ैरह में पइजी सघे थो। तुंहिंजी घरवारी मस्तु जवानी में, सो हुन कुती खे तमामु जाम मारियो। कुती खे मारियो, उन कुती जे पेट में बचा हुआ, नंढा बचा हुआ, गलूर हुआ नंढा, सो कुती खे तमामु जाम मारियो। सो हाणे उहा कुती जेको आहे, सो पेट में उनजा ॿार जेके हुआ, जेके गलूर हुआ, से उहे मरी विया हलिया। ऐं उन खां पोइ उहो जानवर बेज़बान जेको तड़पी उहा कुती मरी वई हली। हाणे उन जानवर, उन ज़नावर जी बददुआ आहे तुंहिंजी ज़ाल खे, हुन जे पेट में गलूर मरी आहे, ऐं उहा कुती तड़पी मरी वई हली, छो त उहो गलूर जॾहिं मुआ त उनजो ज़हर चढ़ियो उन कुती ते। हाणे अॼुकल्ह त आहे त जेकर कंहिं बि औरत जो अगरि ॿार वग़ैरह जे अंदरि पेट में मरियो वञे थो, नेकाल थियो वञे थो, छो त इंसान आहिनि, डॉक्टर वग़ैरह वेठा आहिनि, पर हाणे हू जानवर कुतो उहो कीअं करे। सो हाणे उन जी बददुआ आहे, तंहिंजे करे ईअं तव्हां सां थिए पियो, उन बददुआ जे करे तव्हांजो को ॿार बचे कोन थो। त हिते उहो मुड़ुसु चवणु लॻो त फ़क़ीर दरवेश साईं, इन जे करे तो वटि आयो आहियां, पर हाणे को इन मसइले जो हल ॿुधा।
ते उहो फ़क़ीर दवे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हाणे वञी जानवर ऐं ज़नावरनि खे जेको असो माना काशे खारायो पीआरियो, ऐं उहे जे अगरि तव्हांखे का अहिड़ी दुआ सुठी ॾांहुं न ॾियनि, हुननि जी का माना निकिरे, पोइ को अव्हांजी सणाई थिए त बाक़ी ॿियो को हल आहे कोन। तो बदुआ हूंदी आहे, रब ॾमरजे त अलाए छा करे छॾे। तो हाणे हुन फ़क़ीर खां थी उहो आयो, पोइ ज़नावरनि खे जानवरनि खे पखी पखियुनि खे हेॾां होॾां ॾियणु लॻा, इहो ख़ैरु ख़ैरातूं को चांवर को अन्न वग़ैरह हेॾां होॾां चवणु लॻा त मन रब राज़ी थी पवे। तो हाणे ईअं कंदे कंदे नेठि हिनखे 4 महीना 5 महीना 6 महीना ईअं कंदे कंदे सो रब साईं राज़ी थी पियो। छो त बेशक अलाह साईं माफ़ु करण वारो आहे। केॾी बि माण्हू माना गुनाह करे केॾां होॾां, पर भरल जेकर तौबा जे रस्ते ते अचे थो, तौबा वग़ैरह करे थो त अलाह साईं बेशक माफ़ु करे छॾे। तो अलाह बि उन्हनि ते पोइ राज़ी थी पियो। हीअ ख़ैरु ख़ैरातूं कंदा रहिया, पोइ कॾहिं बि जेको अहिड़ो जानवर खे ज़नावर खे न मारियो, न माई न संदसि पाण। तो ईअं ई जानवर ज़नावरनि जी माना ख़्यालु रखंदा रहिया, ऐं उन माई खे पोइ उमेदगारी थी, उहो ॿारु बची हलियो ऐं उन्हनि खे हिकिड़ो सुठो सुहिणो पुटु थियो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।